सिंध वासियुनि खे रुॻो इहो ॿुधाइणो हुयो त जंहिं जज नौशेर फेरोज़ जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज नदीम बदर काज़ी जंहिं इहो फ़ैसिलो ॾिनो हो त मोरे जे शहीद इरफान अली मंगसी जी क़बर कुशाई कई वञे ऐं संदसि मैयत हुन जे वारसनि जे हवाले कयो वञे ऐं हू जीअं चाहिनि जिते चाहिनि हुन जी वञी तदफ़ीन कनि, जंहिंजे लाइ हुन मोरे जे सिविल जज जी इहा ज़िमेवारी लॻाई हुई ऐं नौशेर फेरोज़ जे SSP खे पाबंद कयो हो त हू इन जी कम जी निगरानी करे। अॼु नदीम बदर काज़ी साहब खे नौशेर फेरोज़ मां बदिली करे सिंध हाई कोर्ट में OSD मुक़ररु कयो वियो आहे। OSD जो मतिलबु सम्झो था न, ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी। इहा वॾी ख़बर हुई जेका मुंहिंजे नज़र में जेका मूं तव्हां सां शेयर कई त शहीद इरफान अली लगारी जे क़बर कुशाई जो फ़ैसिलो ॾींदड़ जज डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज नौशेर फेरोज़ जनाब नदीम बदर काज़ी खे नौशेर फेरोज़ मां बदिली करे सिंध हाई कोर्ट में OSD मुक़ररु कयो वियो आहे। संदसि जाइ ते सखर मंझां मोहतरम अमीर अली महेसर खे बदिली करे नौशेर फेरोज़ जो डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज मुक़ररु कयो आहे। हीअ वॾी ख़बर हुई मुंहिंजे नज़र में, जंहिंजे लाइ दिलि चयो त तव्हां सिंध वासियुनि सां शेयर कयां त जंहिं जज इरफान लगारी जी क़बर कुशाई जो फ़ैसिलो ॾिनो हो ऐं उन फ़ैसिले ते बाक़ाइदगी सां अमल थियो। इरफान लगारी जंहिंखे पुलिस जे पहिरे में वारसनि जी मर्ज़ीअ खां सवाइ लावारिस करार ॾेई सिंध पुलिस दफ़न कयो हो, उन जी क़बर कुशाई जो फ़ैसिलो, उन जी क़बर कुशाई जो हुकुम जनाब डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जनाब नदीम बदर काज़ी ॾिनो हो, जंहिंखे अॼु बदिली करे सिंध हाई कोर्ट में OSD मुक़ररु कयो वियो आहे। इन सां गॾु हिकिड़ी सुठी ख़बर इहा आहे त कल्ह कराचीअ में जंहिं बासर शख़्स सलमान फारूकी भेण जे अॻियां हिकु भाउ खे जेको बाइक ते पंहिंजी भेण खे खणी वञी रहियो हो, उन जी ज़िलज़िले अचणु वक़्तु जेके कराची में कल्ह ज़मीन थोरी धुॾी हुई, हुन जी बाइक हुन जी गाॾी सां लॻी हुई त हुन वरी हुनखे पंहिंजी गाॾी में वेहारे उते तशदुद कयो। संदसि भेण ॿाहूं ॿधंदी रही त तूं हिनखे घणो मारियो आहे, हाणे छॾ, पर हू छॾण लाइ तयारु न हुयो। वीडियो लीक थी। अॼु सुबुह सां ई पुलिस वारनि हुन जे घर ऑफिस वग़ैरह ते छापा आया, गाॾी उहा हथ कई जंहिंमें हुन ते तशदुद कयो वियो। पर हाणे जी इहा ख़बर आहे त खेसि गिरफ़्तार करे डिफेंस जे थाणे में लाकअप कयो वियो आहे ऐं उहा लाकअप जी तस्वीर बि मीडिया खे रिलीज़ कई वई आहे। तमामु वॾी ख़बर आहे सिंध पुलिस जी इहा त हुननि उन बासर शख़्स खे गिरफ़्तार कयो। थींदो छा, हिते रोड ते वेंदे माण्हू मरंदा रहिया आहिनि। हिकु माई अचे थी गुलामंद वारनि जी, तव्हां ॾिठो हुयो, पीउ ऐं धीअ खे क़तलु करे छॾियईं, उहा बि हली वई। त थींदो कुझु बि कोन्हे, पर इहा बि वॾी ॻाल्हि आहे जो सिंध पुलिस हिकु बासर शख़्स खे गिरफ़्तार कयो आहे। पर वॾी ख़बर मुंहिंजे नज़र में इहा हुई जेका मूं तव्हां सां शेयर कई त जनाब नदीम बदर काज़ी डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज नौशेर फेरोज़ खे जंहिं इरफान अली लगारी जी क़बर कुशाई जो हुकुम ॾिनो हुयो, नौशेर फेरोज़ मां बदिली करे सिंध हाई कोर्ट में OSD मुक़ररु कयो वियो आहे। पंहिंजे दोस्त पंहिंजे भाउ शेर मोहम्मद ख्वावड़ खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही।